सकरण लॻ ॻोठ मीर खान लगारी स्टॉप वटि क़ौमी शहर ते क़ाइम एक्साइज़ पुलिस चौकीअ ते फैसलाबाद खां कराची वेंदड़ ट्रालर जो अॻियां वेंदड़ ट्रालर खे ज़ोरदार टक्कर, जंहिंजे नतीजे में टक्कर हणंदड़ ड्राइवर ज़ख़्मी थी पियो। ज़ख़्मी ड्राइवर जो नालो रशीद अहमद वलद मोहम्मद अकरम मलिक ॿुधायो पियो वञे, जंहिंखे इतला मिलण बैदि हमदर्द फ्री एम्बुलेंस सर्विस जी रेस्क्यू टीम वाक़े वारे हंधि पहुची ड्राइवर खे तालका अस्पताल सकण पहुचायो, जिते खेसि इब्तिदाई तिबी इमदाद ॾियण बैदि वधीक इलाज लाइ नवाबशाह नियो वियो आहे। होॾां हमदर्द रेस्क्यू टीम जे इंचार्ज इक़बाल रिंद ॿुधायो त ज़ख़्मी ड्राइवर रशीद अहमद मलिक जी चवाणी त क़ौमी शहर ते ओचितो एक्साइज़ पुलिस पारां रोकण जो इशारो करण ते हादसो पेश आयो आहे। हिन चयो त हेवी गाॾियुनि जी स्पीड ऐं ब्रेक जे हिसाब सां पुलिस खे गाॾियूं रोकण जो इशारो करणु घुरिजे, पोइ उहा पुलिस एक्साइज़ हुजे या मोटरवे हुजे। ओचितो बीहारण सां जानी नुक़सान थियण जो इम्कान हूंदो आहे।